अखियुनि मां आवां मूंखे सही ऐं चेहरे मां काफ़ी हसास लॻे। मां सोचां पियो त छा पिया सोचो? केॾो अजीब इंसान हूंदो उहो जंहिं अवां सां बेवफ़ाई कई। अवां खे इहा ॻाल्हि कीअं ख़बर पई त मां कंहिंजी बेवफ़ाई जो शिकार थी आहियां? ज़्यादातर औरतूं बेवफ़ाई जो शिकार थी करे ख़ुदकुशी कंदियूं आहिनि, पर जेकर तव्हां उन्हनि मां न आहियो त तव्हां बिल्कुलु बि मुनफ़रिद आहियो ॿियनि औरतुनि खां। तव्हां हिन शहर में रहंदा आहियो? हा। केॾी अजीब ॻाल्हि आहे। छो? इहो अजीब छा में? हिन शहर में ई रहंदा आहियो, 3 ॾींहंनि खां तव्हां लापता आहियो, पर तव्हांजी ॻोल्हा जे लाइ कोई बि हेसि ताईं हिन वक़्त ताईं न आयो। मुंहिंजो न को घर आहे ऐं न वरी कंहिंखे मुंहिंजी ॻोल्हा। माउ पीउ या भाउ भेण? केर बि न, मुंहिंजो केर बि न आहे। अकेली आहियां मां, बिल्कुलु अकेली। पर अवां इहो सभु छो पिया पुछो? अवां त चयो त अवां खे मूंसां कुझु न आहे ॻाल्हाइणो, का ॻाल्हि न आहे करणी। हा, बिल्कुलु बि अजीब आहे, बिल्कुलु बि सम्झ खां ॿाहिरि। सम्झ में ॻाल्हि अचे, तव्हां जहिड़ी छोकिरी ख़ुदकुशी करण वञी रही आहे, किथे मतां ईअं सम्झो त मुंहिंजी ज़हनी हालत ठीकु कोन्हे। उहो मां ॾिसां पियो त ज़हीन बि आहियो, होशियार बि आहियो, पढ़ियल लिखियल बि आहियो, पोइ बि तव्हां ख़ुदकुशी पिया कयो। 3 ॾींहंनि खां तव्हां हिते रहियल आहियो, प्रोफेसर तव्हां खां पुछा करे करे थकिजी पियो आहे, तव्हां उन कुझु बि न ॿुधायो आहे। केरु आहियो, छा कंदा आहियो, छो था मरणु चाहियो? मां बि तव्हां खां पुछणु चाहियां थो, पर मूंखे लॻे थो तव्हां मूंखे टुप जवाबु ॾियो। सभु कुझु पुछण ऐं ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा, इहा ॻाल्हि बि सही आहे ऐं मां पुछंदुसि बि कोन, छो त थोरी देरि खां पोइ उहे बि पाण हिन दुनिया जे झंझटनि में आज़ादु थींदा। पर छा इहो सच आहे त मरण खां पोइ इंसान खे वाक़ई बि आज़ादी मिली थी वञे? इन उमेद ताईं त मां ख़ुदकुशी करे त जॾहिं सुभाणे दरिया जे थधनि छोलनि मां मुंहिंजो पुरसकून लाश मिलंदो ऐं मुंहिंजे मौत जी ख़बर अख़बार, टेलीविज़न, फेसबुक, ट्विटर सभिनि खे पइजी वेंदी ऐं उनखे बि पवंदी जंहिंजे करे मां मरी रहियो आहियां। पर इहा ख़बर अख़बार वारनि खे कीअं पवंदी? तव्हां केरु आहियो? छो त मां पंहिंजो शनाख़्ती कार्ड खीसे में हिफ़ाज़त सां रखियो ऐं मां अहिड़ी हिफ़ाज़त सां रखियो आहे जो पाणी में बि उहो ख़राबु न थींदो। तव्हां बि त ईअं न कयो? न, छो त मुंहिंजो को बि नाम कोन्हे। को बि न होना है मतलब इहो कीअं थो थी सघे? अजब में पइजी वियो न। बाबे ऐं अम्मा मुंहिंजो बि हिकिड़ो नालो रखियो हो, पर हाणे उहो मूंखे यादि कोन्हे ऐं हाणे जंहिं नाले खां माण्हू मूंखे सॾींदा आहिनि उहो अख़बार वारा छापे कोन सघंदा। ख़बर अथव त मुंहिंजो उहो कहिड़ो नालो आहे? निभागी। हाँ, इहो ई मुंहिंजो नालो आहे। जॾहिं खां पैदा थी आहियां बदनसीबी ऐं बदबख़्ती मुंहिंजो साथ नाहे छॾियो। मां जंहिंसां बि मिली आहियां, जिते बि रही आहियां, उते गमनि ऐं ॾुखनि जो वासो रहियो आहे ऐं पोइ आख़िरकार माण्हुनि मूंखे निभागी सॾणु शुरू कयो। मूंखे उन्हनि जो को बि ॾुख कोन्हे, छो त क़िस्मत ऐं हालतूं कुझु अहिड़ियूं रहियूं
जो मूंखे सिवाय ॾुखनि ऐं ग़मनि जे ॿियो कुझु बि न आहे ऐं न वरी मां इन्हनि खां सिवाय ॿिए कंहिंखे कुझु ॿियो ॾेई सघी आहियां। मां वाकई निभागी आहियां, छो त मुंहिंजो पाछो जंहिं ते बि पियो आहे वो या त दुनिया छॾे वियो या वरी सदाई रोईंदो रहियो आहे। मां हिन ॻाल्हि ते यकीन कोन कंदो आहियां। यकीन करियो। ग़लति ॻाल्हि आहे, कूड़ आहे सॼो, कोई बि निभागो न थींदो आहे। इहो अफ़वाह माण्हुनि जी कम अक़ली जो नतीजो आहे। इहा हक़ीक़त आहे।